ते कब्ज़ा करण शुरू करे छॾिया। देह काठोड़ ऐं देह लंगेजी जी ज़मीनुनि ते कब्ज़े करण जे लाइ रेवेन्यू अमलदारनि ऐं पुलिस जी मदद सां चढ़ाई कई वई आहे। इन खां अॻु जॾहिं हीउ मामिलो अदालत में पहुतो त सुप्रीम कोर्ट तरफ़ां बहरिया टाउन जूं हदूं मुक़ररु कयूं वयूं हुयूं। हिकु दफ़ो ॿीहर उन हदुनि जी भञकड़ी कंदे भरपासे जे ॻोठनि ऐं ज़मीनुनि ते कब्ज़ा कया पिया वञनि। इलाइक़े वासियुनि तरफ़ां मज़ाहमत कई वई। नूर मोहम्मद गबोल ॻोठ ते चढ़ाई कई वई ऐं ज़मीन ॾियण खां इनकार ऐं ज़मीन जी हिफ़ाज़त जे ऐलान ते फैज़ मोहम्मद गबोल जो पुट गिरफ़्तार कयो वियो आहे। ॻोठाणनि पारां मज़ाहमत कई वई। देई लंगेजी में बि जिते अॻूणे ज़िले काउंसिल मेंबर दाद करीम जी ज़मीन ते कब्ज़ा करण जी कोशिश कई वई, उते बि ॻोठाणनि मज़ाहमत कई आहे। बहरिया इंतिज़ामिया सुप्रीम कोर्ट जे हुकुम जी भञकड़ी कंदे भरपासे जी ज़मीनुनि ते कब्ज़ा करे रही आहे। ॻोठाणनि तरफ़ां मज़ाहमत करण जो ऐलान कयो वियो। इन ई मामले ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। मलीर जे रिपोर्टर टाइम न्यूज़ जे नाज़ चर्बी इन वक़्तु असां सां गॾु मौजूदु आहे, जॾहिं त मक़ामी ॻोठाणो आहे हफ़ीज़ बलोच, उन्हनि खां बि इन हवाले सां वधीक मालूमात वठंदासीं। नाज़ पहिरियां आगाह कजो, जेका हद मुक़ररु कई वई हुई बहरिया टाउन जे उन अक्सर इलाइक़े में चौदीवारी बि ॾिनल आहे, छा हाणे बेज़ाब्तगियूं कंदे भरपासे जे ॻोठनि खे ग़ैर क़ानूनी तौर ते हीउ जेको कब्ज़ो कयो पियो वञे, इन में इंतिज़ामिया ऐं पुलिस जी बि मदद शामिल आहे उन्हनि सां? जी अमीर, मां तव्हांखे ॿुधायां त बहरिया टाउन जी इंतिज़ामिया गुज़िरियल 2 ॾींहंनि खां वठी गडाप ऐं काठोड़ जे मुख़्तलिफ़ ॻोठ जेके आहिनि उन्हनि खे बेदख़ल करण जे लाइ कार्रवायूं जेके आहिनि उहे तेज़ करे छॾियूं आहिनि। मां तव्हांखे ॿुधायां त बहरिया टाउन जॾहिं ठहियो पिए उन बैदि ॻोठाणनि पारां जेको आहे सुप्रीम कोर्ट जो दरवाज़ो खड़कायो वियो हुयो कराची इंडिजिनस अलायंस जे प्लेटफॉर्म तां। उन बैदि सुप्रीम कोर्ट फ़ैसिलो ॾिनो हुयो जंहिंमें उन हदूं मुक़ररु कयूं हुयूं ऐं पाबंद बनायो सुप्रीम कोर्ट पंहिंजे फ़ैसिले में बहरिया टाउन इंतिज़ामिया खे त 16,000 ऐं कुझु एकड़ ज़मीन जेका आहे उन ते चारदीवारी ॾेई ऐं उन खां वधीक जेका ज़मीन आहे उन ते कंहिं बि क़िस्म जे जेके ॻोठ क़ाइमु आहिनि या जेकी ज़मीनूं आहिनि मक़ामी माण्हुनि जूं उन्हनि सां कंहिं बि क़िस्म जी का छेड़छाड़ न कई वेंदी। मां तव्हांखे ॿुधायां त उन फ़ैसिले बैदि हाणे ॿीहर जेको आहे उहो बहरिया टाउन इंतिज़ामिया ख़िलाफ़ वर्जी सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले जी उहा शुरू करे ॾिनी आहे, जॾहिं त 16,000 एकड़ खां वधीक ऐं पंहिंजी चारदीवारी खां ॿाहिरि जेके आबाद इलाइक़ा आहिनि जिन में चाचो फैज़ मोहम्मद गबोल जेको आहे बहरिया टाउन ख़िलाफ़ जंहिं जिदोजहद कई उनजो ॻोठु नूर मोहम्मद गबोल ॻोठु आहे, अब्दुल्ला ॻोठु आहे, उन खां सवाइ लंगेजी ऐं काठोड़ जा मुख़्तलिफ़ इलाइक़ा जेके आहिनि मुख़्तलिफ़ ॻोठ काफ़ी सारा ॻोठ उन में अची था वञनि पिया। उन्हनि मथां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते गुज़िरियल 3 ॾींहंनि खां लगातार जेके आहिनि उहे चढ़ायूं बहरिया टाउन इंतिज़ामिया जूं रेवेन्यू अमलदारनि ऐं मक़ामी पुलिस जी मदद सां जेको आहे चढ़ायूं जारी आहिनि। ऐं काल्ह जेको आहे ठीकु आहे, नासिर तव्हां असां सां गॾु ई मौजूदु रहो। हफ़ीज़ बलोच बि आहिनि जेके मक़ामी ॻोठाणा आहिनि जिन पंहिंजे अखियुनि सां इहे सॼी सूरत हाल ॾिठी। हफ़ीज़ साहब, वॾी महिरबानी टाइम न्यूज़ खे वक़्तु ॾियण जे लाइ। अवां उन इलाइक़े जा रहवासी आहियो, छा थी रहियो आहे उन इलाइक़े में, असांखे आगाह कयो। 3 ॾींहं खां लाॻीतो बहरिया टाउन जा अठाला वॾनि गाॾियुनि पुलिस जे अठालनि सां गॾु उन वटि पंहिंजा गार्ड बि आहिनि, उहे मुख़्तलिफ़ जायुनि ते ज़मीनूं कब्ज़ा करण लाइ अचनि पियो। सभिनी खां पहिरीं 3 ॾींहं पहिरीं नूर मोहम्मद गबोल ॻोठ ते हिननि चढ़ाई कई। उन ई ॾींहुं अब्दुल्ला गबोल ॻोठ ते चढ़ाई थी। उनजे ज़मीननि जे पासे में जेके कमाल खान जोके जा ज़मीन आहिनि उते हिननि चढ़ाई कई। टिनी जायुनि ते मज़ामत थी त फायरिंग कयूं, शेलिंग कयूं, लाठी चार्ज कयूं, जंहिं सां चोकिया बिरादरीअनि जा कुझु नौजवान ज़ख़्मी बि थिया। कल्ह वरी इहे आदिबख्श गबोल जे ॻोठ ते ज़मीननि ते हिननि चढ़ाई कई। असां पाण उते वियासीं, उते उन्हनि जो हिकिड़ो ई चवणो आहे त असांखे ज़मीन खपे, जेकॾहिं इहो ज़मीन कोन था ॾियो त पासे वारे जितां खां असांखे ज़मीन खपे, पैसा ॾियो, पैसा खपे पैसा ॾींदासीं, जेकॾहिं न त असां जेको बि तव्हांखे करिणो आहे। उन दौरान मौजूदगीअ में MP सलीम बलोच जो कॉल बि आयो, पर हिकिड़ो रिटायर्ड अलाए कर्नल आहे, हिन जो मेजर आहे अलाए कैप्टन आहे जेको उते इहो कार्रवाइयूं करे पियो, हू चए थो आउं कंहिंखे कोन थो सुञाणां, जंहिंखे को मसइलो आहे उहो हिते अचे, असीं आउं ॾिसंदासीं। अॼु वरी असांजी बिरादरीअ जो चङो मुड़ुसु आहे दाद करीम बलोच, उनजे ज़मीन ते चढ़ाई थी त माण्हू गॾु थिया ऐं उतां खां भॼाए छॾियऊं। उतां खां जॾहिं वापसि विया त नूर मोहम्मद गबोल ॻोठ जेको चाचा फैज़ मोहम्मद गबोल मरहूम जो ॻोठु आहे, उते 2 ॾींहं खां लाॻीतो कमु हले पियो, कब्ज़ो हले पियो। उते हुनजो पुटु मुराद गबोल रजिस्ट करे पियो 2 ॾींहं खां यको लाॻीतो। ऐं अॼु जीअं ई उतां खां वापसि आया, हिते मुराद गबोल खे हुन सां गॾु ॿिए हिकिड़े हमरा खे खणी
थाणे ते खणी विया आहिनि। जी असीं इन कोशिशि ठीक में है आहियूं त हफ़ीज़ साहब तव्हां सां गॾु ई मौजूद रहो। MPA साहब आहिनि सलीम बलोच, अवांजे इलाइक़े मां चूंडियल पीपल्स पार्टी सां ताल्लुक़ रखनि था, त उन्हनि खां बि इन मामले ते मौक़िफ़ वठूं था। सलीम साहब वरी महिरबानी टाइम न्यूज़ खे वक़्तु ॾियण जे लाइ। 16,000 एकड़ ज़मीन बहरिया टाउन वटि आहे, पर उन बावजूद बि उन्हनि जी जेका रविश आहे भरपासे जे ॻोठनि ते कब्ज़े करण जी उहा ख़त्म नाहे थी सघी, जेतोणीकि अदालत जो फ़ैसिलो बि इन ते अची चुको आहे। अवाम जी ज़मीनुनि जो, अवाम जे रिहाइशी हक़नि जो तहफ़ुज़ करणु त सिंध हुकूमत जो कमु आहे न, त इंतिज़ामिया जी मदद सां, उते रेवेन्यू अमलदार बि आहिनि, पुलिस जी मदद सां बहरिया टाउन इंतिज़ामिया पंहिंजे सिर इहा कार्रवाई कीअं थी करे सघे? नोटिस छो नथो वरितो वञे अवां तरफ़ां? जी सलीम बलोच साहब। सलीम बलोच साहब MP आहिनि पीपल्स पार्टी जा। भरपासे जे ॻोठनि ते बहरिया टाउन इंतिज़ामिया रेवेन्यू अमलदारनि जी मदद सां, पुलिस जी मदद सां, पुलिस जी मौजूदगी में इहे चढ़ायूं कयूं, ॻोठाणनि तरफ़ां मज़ाहमत कई वई आहे। हफ़ीज़ बलोच असां सां गॾु मक़ामी जेके ॻोठाणा आहिनि उहे मौजूदु आहिनि। हफ़ीज़ साहब असां ॿीहर कनेक्ट करण जी कोशिशि कयूं पिया। सलीम बलोच साहब MP आहिनि पीपल्स पार्टी खां, त उन्हनि खां बि मौक़िफ़ मालूम करे सघूं हिन मामले ते। छा था सम्झो अवां त बहरिया टाउन अगरि पुलिस ऐं रेवेन्यू अमलदारनि सां गॾु इहा कार्रवाई करे पई त छा इंतिज़ामिया जी उन्हनि खे मदद हासिलु आहे? ज़ाहिरी ॻाल्हि आहे, इंतिज़ामिया जे हिननि खे मदद हासिलु आहे, तॾहिं त इहो पुलिस जा मुख़्तलिफ़ वरी तादाद में पुलिस बि उन्हनि सां गॾु आहे। जंहिं वटि जेके मोबाइलूं आहिनि उन्हनि जा जेके नंबर प्लेट आहिनि उहे उन्हनि लिकाए छॾिया आहिनि त कहिड़े थाने खां था अचनि, कीअं था अचनि। त बहरहाल इंतिज़ामिया चयो उन्हनि खे फुल सपोर्ट हासिलु आहे। ठीकु आहे, अवां चयो पिया त सपोर्ट हासिलु आहे, त हिन जो जवाबु असां वठूं था। सलीम बलोच साहब ॿीहर असांखे जॉइन कनि पिया। सलीम बलोच साहब वरी महिरबानी टाइम न्यूज़ खे वक़्तु ॾियण जे लाइ। बहरिया टाउन जूं हदूं अदालत मुक़ररु करे चुकी, पर बहरिया टाउन हिकु दफ़ो ॿीहर पंहिंजी रविश दोहराईंदे इंतिज़ामिया जी मदद सां, पुलिस ऐं रेवेन्यू अमलदारनि जी मदद सां चढ़ायूं करे थी। अवाम खे ईअं बेदख़ल कयो थो वञे जेके उतां जा पुराणा रहवासी आहिनि। कंहिंजी ज़िमेदारी आहे त इन्हनि जे हक़नि जो तहफ़ुज़ कयो वञे? सलीम बलोच साहब अवां ताईं आवाज़ पहुचे पियो, हिन ते मौक़िफ़ ॾिजो पंहिंजो। सलीम बलोच साहब अवां जो आवाज़ अचे पियो असांखे, मौक़िफ़ ॾिजो हिन मामले ते। अवां चूंडियल नुमाइंदा आहियो, छा मौक़िफ़ आहे अवां जो? सलीम बलोच पीपल्स पार्टी जा MP आहिनि, इन मामले ते उन्हनि खां वधीक असां मौक़िफ़ मालूम कयूं था। सलीम बलोच साहब ॿीहर टाइम न्यूज़ खे वक़्तु ॾियण जे लाइ महिरबानी अवां जी। बहरिया टाउन भरपासे जे ॻोठनि ते ॿीहर कब्ज़ा करे पई, इलाइक़े वासी मज़ामत कनि था। इलाइक़े जे रहवासियुनि जे तहफ़ुज़ जो हक़नि जो तहफ़ुज़ करणु कंहिंजी ज़िमेदारी सम्झो था अवां? सलीम बलोच साहब अवां ताईं आवाज़ न पियो पहुचे? सलीम बलोच साहब इन ते को मौक़िफ़ न पियो ॾे। आगाह कयूं पिया अवां खे त बहरिया टाउन हिकु दफ़ो ॿीहर उते मक़ामी इंतिज़ामिया जी मदद सां, पुलिस ऐं रेवेन्यू अमलदारनि जी मौजूदगी में भरपासे जे ॻोठनि ते कब्ज़े करण जी रविश ॿीहर उनखे दोहरायो आहे। मुसलसल सां राब्तो कयूं पिया। सलीम बलोच जेके पीपल्स पार्टी जा MP आहिनि, पर हू इन ते को मौक़िफ़ न पिया ॾियनि। इन ई मामले ते जेके मक़ामी ॻोठाणा आहिनि हफ़ीज़ बलोच, उहे असां सां गॾु मौजूदु आहिनि। हफ़ीज़ साहब, पीपल्स पार्टी जो जेके उतां चूंडियल MP आहिनि, छा उहे पहुता हिन कार्रवाई खां पोइ हुते? न केरु कोन पहुता आहिनि। उन्हनि ते राब्तो हुजे उनजो मां चई नथो सघां, पर उते दाद करीम पाण वटि असां सां गॾु मौजूदु हुयो, जेको साबिक़ा काउंसलर आहे डिस्ट्रिक्ट काउंसिल जो। उहे पाण उन्हनि जे इंतिज़ामिया सां ॻाल्हायो, पर उहे कंहिंखे मिड़नि ई कोन था। अॼु माण्हुनि जो त तइदाद ॾिसी उहे वापसि विया आहिनि, पर मूंखे नथो लॻे त उहे चुप थींदा, त उहे वरी इंतिज़ामिया जी मदद सां ई वापसि अची सघनि था। ऐं उहे ज़मीन खे कब्ज़ो करिणो आहे, उहो कब्ज़ो करे छॾींदा। हफ़ीज़ बलोच साहब, इन अमल खे पोइ तव्हां मक़ामी जेके उतां जा रहवासी आहे उहो कीअं नाकाम बणाईंदो? छा हिकमत अमली हूंदी? छा ॿीहर अदालत सां राब्तो कंदो? छो जो इन खां अॻु बि अदालत सख़्तु कावड़ जो इज़हार कंदी रही आहे बहरिया टाउन ते। हा, इन खां पहिरें बि अली मोहम्मद गबोल ॻोठ ते जॾहिं चढ़ाई थी, इंडिजीनियस राइट्स अलायंस जे प्लेटफॉर्म सां असां केस कयो हुयो, उहो असां उनजो उहो केस बि अञा पेंडिंग आहे, कोन खयो आहे। ऐं उनखां अलावा अलीदाद गबोल ॻोठ जे हवाले सां असां हिकिड़ो पिटीशन दाख़िल कयो वियो, उनजो बि अञा ताईं कोन थियो आहे। हींअर वरी नूर मोहम्मद गबोल जे ॻोठ जे हवाले सां असीं पिटीशन दाख़िल कयूं था। असां वटि आहे सियासी जिदोजहद या कानूनी रस्तो।
असां इन ॿिन्हीअ ते अमल कंदासीं, कोशिशि कंदासीं त ॿेसाड़नि खे तहफ़ुज़ मिले ऐं उहो जेके ॻोठवासी आहिनि जंहिंजा ज़मीनूं आहिनि जेके वञनि थियूं ठीकु आहे। के उहो रुकजे। हफ़ीज़ बलोच साहब, तव्हां सां गॾु ई मौजूदु रहो। असां SSP मलीर खे बि कनेक्ट करण जी कोशिशि कई पर उन को मौक़िफ़ नाहे ॾिनो। ॿीहर असां राब्तो कयो आहे सलीम बलोच साहब सां, उन्हनि खां आख़िरी कोशिशि करे इहो सवाल पुछूं था त इन ते उन्हनि जो छा मौक़िफ़ आहे। सलीम बलोच साहब, यकीनी तौर ते अव्हांखे अगरि आवाज़ अचे थो त आगाह कजो। बहरिया टाउन हिकु दफ़ो ॿीहर भरपासे जे ॻोठनि ते कब्ज़े करण जी कोशिशि कई आहे रेवेन्यू अमलदारनि ऐं पुलिस जी मौजूदगी में। छा था सम्झो इन महिल ताईं अव्हांजो इन ते को मौक़िफ़ साम्हूं नाहे आयो? कंहिंजी ज़िमेदारी आहे इलाइक़े वासियुनि जे तहफ़ुज़ हक़नि जो तहफ़ुज़ करण जी? सलीम बलोच साहब, आवाज़ न पे पहुचे अवां ताईं। अवां असां सां कनेक्टेड आहियो पर को मौक़िफ़ न पिया ॾियो। बहरिया टाउन ऐं भरपासे जे ॻोठनि ते जेका बहरिया टाउन इंतिज़ामिया तरफ़ां ॿीहर उते कब्ज़े जी कोशिशि कई वई, इलाइक़े वासियुनि तरफ़ां उन जी मज़ामत कई आहे। इन मामले ते असां ॻाल्हि ॿोल कईसीं। मक़ामी ॻोठाणो हफ़ीज़ बलोच असां सां गॾु मौजूदु हो। 3 दफ़ा कोशिशि कईसीं MPA पीपल्स पार्टी सलीम बलोच सां इन ते को मौक़िफ़ मालूम करे सघूं, जीअं त इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त ॿीहर इन मामले ते अदालत सां राब्तो कंदा।